अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु पंहिंजावेरी ड्रामे खे रिव्यू कंदासीं। पंहिंजावेरी ड्रामो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, रोज़ानो तव्हांखे बहितरीनु सभ खां पहिरियां सुठी अपडेट आऊं ॾींदो आहियां। अॼु जी बि ही बहितरीनु अपडेट आहे। दोस्तों दरअसल जेको आहे पंहिंजावेरी में हाणे रावल कहिड़ो गैरत कंदो, छा अकबर ख़ान खे मारण में कामयाबु थींदो या वरी रावल मिड़ई मतिलबु धमकियूं शमकियूं ॾेई वारनि खे छंडका ॾेई करे मोटी ईंदो। दोस्तों रावल वेंदो अकबर ख़ान खे धमकियूं ॾींदो ऐं अकबर ख़ान बि इन खे धमकियूं ॾींदो। अकबर ख़ान इहा ॻाल्हि बि कंदो, मुंहिंजी दुश्मनी हाणे थी वई पूरी, मां पलांद करे छॾियो, अचु त ठाह कयूं। लेकिन हिते जेको आहे रावल चवंदो न, मां पंहिंजे भाउ भाॼाई जो पलांद वठंदुमि तोखां। पोइ इहे ॿई हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा ऐं मोटी ईंदा ऐं रावल का शइ न कंदो ऐं अहिड़ो को ख़ासि एक्शन रावल खणण वारो न आहे, छो त रावल एॾो हण खण अदाकार न आहे। रावल जो जेको एक्शन आहे सफ़ा बेकार आहे। उहो अदाकार वॾो आहे, ज़फ़र जिसकाणी नाले वारो सुठो अदाकार आहे, लेकिन हीरो जे तौर ते चाकर ख़ान जी बराबरी या मूसा जी बराबरी यानी लाला रफ़ीक जी बराबरी या आज़म मेंगल जी बराबरी में ही अदाकार नथो अची सघे, छो त उन्हनि जो करेक्टर, उन्हनि जो ॻाल्हाइण ऐं डायलॉग, उनजी बॉडी कदावर इंसान आहिनि उहे। ही कद जो बि नंढो आहे, वार वॾा रखण सां को ज़बरदस्त एक्टर नथो थी सघे। बहरहाल तव्हां इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिलंदासीं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।